मासा त मिठी ज़ात मूंखे ॾिसी मुंहुं छो थी फेराई। मां हिते का ग़लति ॻाल्हि करण जी नियत में न आयो आहियां। मूंखे तुंहिंजी मौजूदगी नागवार महसूस थींदी आहे मासात। तूं दिलि में न कज, पर इहा हक़ीक़त आहे। मासात मूंखां तोखे एॾी नफ़रत छो थी वई आहे? मासात कंहिं चयो आहे त मूंखे तोखां नफ़रत आहे? तूं घर में भले सॼो ॾींहुं मूंसां गॾु वेठो हुजे, दुनिया जहान जूं ॻाल्हियूं कर, मूंखे कोई एतिराज़ न आहे, पर ही जेका विच में पंहिंजी चाहत ॾेखारींदो आहे न, अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंखे न आहिनि वणंदियूं। मां पंहिंजे दिलि खे घणो ई सम्झायो वरितो आहे। हाणे मां तुंहिंजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ का ॻाल्हि कोन कंदुसि, पर मां सां त नाराज़ न थिए त मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी थो सघां? पुछ। इहो नौरोज़ केरु आहे? मासात तूं इहो नालो किथां ॿुधो? ॻाल्हि इहा आहे, मासात साले तुंहिंजो बाबो उन जे बारे में ज़िक्र पिए कयो। उन दौरान मासात साले उन जो बार बार ज़िक्र पिए कयो। कहिड़ो ज़िक्र मासात? मतलब त हद साले नौरोज़ जे लाइ छा चई रहियो हो? वधीक त मूं कुझु बि न ॿुधो। बाबा साईं सम्झण जी कोशिश कयो। तव्हांखे चांडोकी जे वालिदेन सां मिलण लाइ अचिणो ई पवंदो। बाबा साईं, जेकॾहिं चांडोकी तव्हांखे पसंदि आहे त पोइ तव्हां अचण खां लवायो छो पिया? बाबा साईं ॿुधो त। बाबा साईं त ॿुधण जे हक़ में ई न आहे। इन सिचुएशन में मां चांडोकी खे कीअं मुतमइन कंदुसि? सर, सूबेदार बचल आयो आहे तव्हां सां मिलण। मोकिलियो। यस सर। गुड आफ्टरनून सर। सूबेदार बचल छा अपडेट आहे ख़ान बहादुर ऐं हुनजे पुट जे हवाले सां? सर, मुंहिंजे मुख़बरनि जी मालूमात मुताबिक़ तव्हां ते हमले लाइ ख़ान बहादुर 12 माण्हू घुराया आहिनि ऐं इहा बि ख़बर पई आहे त तव्हांजी ट्रांसफर लाइ ख़ान बहादुर खे मथां खां ख़ातिरी ॾियारी वई आहे। मथां खां? किथां? चवनि था त CM ताईं ख़ान बहादुर जी दांह पहुती आहे। कल्ह तव्हांजो ट्रांसफर ऑर्डर टाइप थी चुको। अच्छा, पोइ त ॾाढो ख़ुशि हूंदो ख़ान बहादुर। ख़ान बहादुर ॾाढो ख़ुशि आहे, रुॻो अव्हांजी ट्रांसफर जो इंतज़ारु अथसि। उन खां पोइ पहिरीं फ़ुर्सत में शाह मुराद खे टिकटिकी ॾे चाढ़ींदो। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।